नाज़रीन, शिकारपुर ज़िले के ॻोठ अब्दुर्रहीम माशीअ जे गवर्नमेंट स्कूल में ॿारनि खे पढ़ाइण बजा खीर जो कारोबार थियण लॻो आहे। स्कूल जा उस्ताद तोड़े तालीम खातो अहिड़े गैर क़ानूनी अमल ते ख़ामोश तमाशाई ऐं हिसेदार बणियल नज़र अचनि पिया। उन हवाले सां वधीक तफ़सीलात खां अव्हांखे आगाह कंदा हलूं त ज़िले शिकारपुर जे तालके गढ़ी यासीन जे शहर मधे जी वेझो ॻोठ अब्दुर्रहीम माशीअ में हलंदड़ गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग खे विच ते भित ॾेई खीर जी भट्टी खोले कारोबार कयो पियो वञे, जॾहिं त ॼाण हूंदे तालीम खाते पंहिंजे अखियुनि ते कारी पट्टी ॿधी छॾी आहे। ताज़ो ठहियल हिन गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग जो इफ़्तिताह मौजूदा ज़िले चेयरमैन सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो जो थियल आहे। होॾां स्कूल बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। स्कूल में न पटेवालो आहे ऐं न चौकीदार, जॾहिं त स्कूल में फर्नीचर न हुजण जे बराबरि आहे। स्कूल में उस्ताद नाले मातर आहिनि। स्कूल में गंदगी तमामु घणी आहे। शागिर्दनि जी हाज़ुरी पिणु नाले मातर आहे। उन हवाले सां ख़ुसूसी रिपोर्ट तैयार कई आहे असांजे सचाई न्यूज़ जे नुमाइंदे अमीर बख़्श जूणे जो। अचो त उहा ॾिसो। अच्छा, अॼु छो न आयो? मोकल थिया? अॼु मोकल आहे। अच्छा, हे स्कूल जी जेका आहे कंडीशन आहे इहा त ख़राबु लॻी पई आहे। हिन सफ़ाई सुथराई न आहे। असांजे सफ़ाई नथा पटियालो न आहिनि, सफ़ाई रोज़ कंदा आहियूं। अॼु सुबुह आयो असां। अच्छा, पटियालो। अब तूं काउंटर जो पढ़ंदा? चौथों। चौथों हिजे कर जेवा जो ध्यान मथो चौथों। अच्छा, पंजू पढ़ंदा? हाँ। अच्छा, अॼु उस्ताद न आयो आहे? न। हूअं ईंदो आहे डेली? हाँ, रोज़ उस्ताद केरु आहे? मीरानी। छा नालो अथसि? सर अनीस। सर अनीस। अनीस। सर तव्हांखे शागिर्द छड़ो ॿ वेठा आहिनि? ये आया घटि आया न। अच्छा, अॼु घटि आया आहिनि। पोइ बेंच ई हिकिड़ी पई आहे ऐं हिन में एडमिशन तो घटि आहे। असां आहे जेको स्कूल जंहिं क्लास में तव्हां वेठा आहियो, काएं क्लास आहे? हे टियों क्लास आहे। टें क्लास आहे। जी, ठीकु। मां वटि कोट आहे, हाणे पूरो पंहिंजो फर्नीचर आहे। अच्छा, डेस्कनि जी सख़्तु ज़रूरत आहे। तव्हां चवंदा जॾहिं चवंदा न ईंदो त असां तव्हांखे ॾींदासीं। अच्छा, दरख़्वास्त कई अथव? दरख़्वास्त इतला करे छॾियो आहे, एप्लीकेशन बि ॾिनी आहे, नंबर ते कागज़ न मिली आहे असांखे। अच्छा, बिल्डिंग जेका आहे सो इन जी अधु जेका आहे तो तव्हांखे ॾेखारियूं था। दरवाज़ो बि लॻियल आहे। इन जी अधु बिल्डिंग जेका आहे उन में भठी थी हले। मालिकनि पंहिंजो ठाहियो आहे भठी। अच्छा, ॾिनो आहे सो ज़मीन जो। अच्छा, पोइ स्कूल जो ॾिनो था अथऊं, पोइ उन में जेको आहे स्कूल जी जॻह ते उन्हनि भठी करे छॾी। भठी ठाहे छॾी। हे त गवर्नमेंट जो स्कूल आहे, को प्राइवेट त न आहे, त उनखे जेको आहे सो फेराए कराए उनजो कारोबार करे छॾे। असां जेका इहे स्कूल जी बिल्डिंग ॾिसो था, हिन जी जेको आहे अधु इहे स्कूल आहे, हिन जी अधु कंडीशन ॾिसो था। तो हे स्कूल जी कंडीशन आहे।